बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जे खुशबूदार मिट्टी मथे मुरकंदड़ मानन के प्रोग्राम दिल जी दुनिया में आवाज जो मेज़बान कुर्बान अली काबिल सुर्ख सलाम पेश करे थो। चैनल है सिंध जी सुरहान। असां हर वेल मानायती सोच रखंदड़ दोस्तन लाइ एक बेहतरीन कीमती लफ्ज़न सां सिंगारे पैगाम खणी हाज़िर थींदा आहियूं। त पोइ हाज़िर आहे अज जो अनमोल तोहफ़ो। अज जो टॉपिक है उस्ताद। दोस्तों, उस्ताद बादशाह नहीं होता लेकिन बादशाह बना देता है। उस्ताद इन मुआशरे में एक मौजूद हस्ती है। उस्ताद इन समाज में दोस्तों एक मानायती शख्सियत है। उस्ताद इन जहान में नबियन के पेशे की हैसियत रखे थो। दोस्तों, जे मुआशरे में उस्ताद के इज्जत वारे निगाहन से डिठो वेंदो है, यकीनन वो मुआशरो खुशहाली के तरफ गामजन होंदो है। दोस्तों, उस्ताद वह हस्ती है जेका अखलाक, अदब, फहम, फिक्र, सच्चाई, नेकाई बिन खोड़ सारन गुणन से संवारिल सिंगारिल होंदी है। दोस्तों, जैं भी धरती ते जो अनमोल मोती जन्म वठंदो है, हकीकतन उते इल्म, अदब, हया, अमन, सुकून, सान्हा मार्फत जी सुरहान जरूर महसूस कबी है। दोस्तों, तरक्की याफ्ता दुनिया की हर कौमन वट उस्ताद जो तमाम घणो कदर होंदो है। दोस्तों, उस्ताद जो कदर हजरत अली करमुल्लाह वजहू का पुछे पान फरमाइन था, जे मुखे एक अलिफ पढ़ायो उन मुखे पेंजो गुलाम बनायो, उन जी इज्जत ए खिदमत मुझे मता हक है। दोस्तों, उस्ताद पत्थर के हीरो बनाए सके तो, उस्ताद मिट्टी के सोन बनाए सके तो, उस्ताद उंधाइन के रोशनन में बदलाए सके तो, उस्ताद बदबख्त के खुश वक्त बनाए सके तो, उस्ताद अण सुधरेल अदब ऐं अखलाक का किरियल के सिंगारे ऐं सुहणो सदोरो बनाए सके तो। दोस्तों, तारीख़ जा वर्क वराए जाचे ॾिसो। जैं ज़माने में बेहतरीन उस्ताद न हुआ, उन ज़माने के जहालत वारो ज़मानो सॾियो वेंदो हो। उन ज़माने में मासूम न्याणियूं जीअरे ज़मीन जे अंदर दरगोर थींदियूं हुयूं। नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तां सालूं साल जंगियूं पयूं हलंदियूं हुयूं। माण्हू आदमज़ाद जे मासूम ज़िंदगियुनि सां रत जूं रांदियूं खेॾंदा हुआ। बेगुनाह जिंदगियुनि जो क़त्ल आम थींदो हो। दोस्तों, अज उस्ताद जे अणथक मेहनतन सां इंजीनियर, वकील, आलम, स्कॉलर, सियासतदान ऐं साइंसदान असां वटि मौजूद आहिनि। दोस्तों, उस्ताद लाइ पान सगोरन सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम फरमायो त दुनिया में अव्हां जो टियों पियो उस्ताद है। मगर अफ़सोस हाणे अज़ीम इंसान जो कदर मुआशरे में घटिजंदो पियो वञे, जंहिं करे दुनिया की अखलाक़ी हालत किरंदी पई वञे। या लाट जेका उस्ताद रोशन कई बिल्कुल कम थींदी पई वञे। दोस्तों, कश्मीर ज़िले के वाक़े ते सदे अफ़सोस थियो आहे जो उन वाक़े में बेगुनाह उस्ताद के क़त्ल कयो थो वञे। असांजी सिंधी क़ौम अमन ऐं प्यार वारी क़ौम जा कंध इन वाक़े झुकाए छॾिया आहिनि। दोस्तों, अचो त इहो वचन करियूं त पंहिंजे अज़ीम उस्तादनि जी इज़त कंदासीं, उन जी ख़िदमत कंदासीं ऐं उन जे वक़ार खे बुलंद सम्झंदासीं। न त असां उस्ताद जे बेअदबियन करे तबाह व बर्बाद थी वेंदासीं। दोस्तों, अज जी असांजी मेहनत अव्हां खे कीअं लगी उन लाइ कमेंट में पंहिंजे राह खां आगाह कंदा। जेकॾहिं असांजी अज जी काविश अव्हां खे सुठी लगी त वीडियो के शेयर कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा।